अस्सलाम वालेकुम दोस्तों। हाफ़िज़ निज़ामणी साहब जी एक बेहतरीन शायरी है जो हक़ीक़त ते मबनी है। अज तव्हांखे ॿुधायां थो। तूं बेज़मीर आहीं तॾहिं अमीर आहीं, पैसे जो पुट सॾाए किनो ख़मीर आहीं। तूं बेज़मीर आहीं तॾहिं अमीर आहीं, पैसे जो पुट सॾाए किनो ख़मीर आहीं। आउं ॿियोड़ो माण्हू ऐं तूं ॿियोड़ो माण्हू, ॾिसी वटि हर मोड़ ते नाया अञा विकाणो। मूंखे बि घुरिजूं आहिनि पर अज़मा बाणो, पीउ माउ की पुठी ॾेई तूं थियो वज़ीर आहीं। तूं बेज़मीर आहीं तॾहिं अमीर आहीं, पैसे जो पुट सॾाए किनो ख़मीर आहीं। तुंहिंजो पलीती मां आ अञा न पेट भरियो, तुंहिंजो पलीती मां आ अञा न पेट भरियो, पैसे जे पोयां वञणी अंदरि वारो ई मरी वियो। ईअं तूं खरे ख़ुशी मां ईअं न ॿियो को खरियो, सिंध जे हक़नि ते विझंदो तूं सीर आहीं। तूं बेज़मीर आहीं तॾहिं अमीर आहीं, पैसे जो पुट सॾाए किनो ख़मीर आहीं। जीरे जे लूणु लाहीं त बि लड़को कोन लणंदा, जीरे जे लूणु लाहीं त बि लड़को कोन लणंदा। अॻु पोइ असां जहिड़ा न यार सूली ते चढ़ंदा, ईंदा के जवान अहिड़ा मुंहिंजो निज़म पिया पढ़ंदा। चवंदा त वाक़ई हाफ़िज़ तूं हक़ जो फ़क़ीर आहीं। तूं बेज़मीर आहीं तॾहिं अमीर आहीं, पैसे जो पुट सॾाए किनो ख़मीर आहीं।